सुगदासियतो सूखे पकल सुगदासियतो मुस्ताक गया इनको मजसुल जल साथियतो इनको मजसुल जल साथियतो मुस्ताक गया शीशो माकियतो सो शायर शीशो माकियतो मुस्ताक गया इनको मजसुल जल साथियतो इनको मजसुल जल साथियतो मुस्ताक गया समायो आ प्यारा केती कयो बांधी कयो शक्ति है कांदी कयो केती कयो बांधी कयो शक्ति है कांदी कयो सिंध ता कुर्बानो देश ता कुर्बानो केती कयो बांधी कयो शक्ति है कांदी कयो सिंध ता कुर्बानो देश ता कुर्बानो
सिंध में जिए जियम साईं ओ जिए जियम साईं सन जाओ साईं सिंध जाओ साईं रहबर ओ साईं जिए सदाई जिए जियम साईं ओ जिए जियम साईं जिए जिए मुझा साईं जिए जिए सदा साईं जिए 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 सन जाओ साईं सिंध जाओ साईं जिए सदाई जिए जियम साईं ओ जिए जियम साईं जिए जिए मुझा साईं जिए जिए सदा साईं जिए जिए जिए
सबका होता ये कोई हर का सबका होता ये कोई हर का जी चल जी चल जी चल जी चल तन मनाई जिए जियम साई वो जिए जियम साई सन जाओ साई सिंध जाओ साई जिए सदाई जिए जियम साई वो जिए जियम साई जिए जिए मुझा साई जिए जिए रबर साई जिए आए मुझे तखय्युल जाए मैं जबी शाल जिंदा हुजी शाल सन में वसी आए मुझे तखय्युल जाए मैं जबी शाल जिंदा हुजी शाल सन में बुलबुले दिल न रो रच में आजमी चंद्र चोदियां जिया सिंधु जर के पई सिंधुर के पई सिंधु मुर के पई सिंधुर के पई सिंधु मुर के पई हजारे तीवेंदा रोज नवा ऐलान हजारे तीवेंदा रोज नवा ऐलान हजारे तीवेंदा सिंध ता सिर कुर्बान हजारे तीवेंदा रोज नवा ऐलान हजारे तीवेंदा
था हाकम थे ऐलान हज़ारे थी वेंदा रोज़ नवां ऐलान हज़ारे थी वेंदा सिंध तां सिर कुर्बान हज़ारे थी वेंदा रोज़ नवां ऐलान हज़ारे थी वेंदा सिर कुर्बान हज़ारे थी वेंदा रोज़ नवां ऐलान हज़ारे थी वेंदा सिंध तां सिर कुर्बान हज़ारे थी वेंदा रोज़ नवां ऐलान हज़ारे थी वेंदा हाय मुझे तख़य्युल जाए मैं जबी शाल जिंदा हुजी शाल सन में वसी हाय मुझे तख़य्युल जाए मैं जबी शाल जिंदा हुजी शाल सन में वसी बुलबुले चंद्र चोटियां जियां सिंधु जरगे पई सिंधुर के पई सिंधु मुर्गे पई सिंधुर के पई सिंधु मुर्गे पई सिंधुर अस्सलामुअलैकुम कीअं आहियो सभई हिकिड़ो नंढड़ो ट्रिब्यूट मुंहिंजी तरफ़ां असांजे जेम सैयद जे लाइ ऐं उन्हनि असांजी धरती जे लाइ जेको कमु कयो उन्हनि जे लाइ लफ़्ज़ आहिनि मूं वटि छो त उन्हनि चवंदा आहिनि न असां सभु देशी आहियूं माशाल्लाह त सभई ऐं उन्हनि सां तमामु घणो प्यारु कयूं था मुहबत कयूं था अॼु 15 अप्रैल उन्हनि जी वरसी आहे अॼु जेतिरो थी सघे हिकिड़ो ट्रेंड हले पियो जेको असां सभिनि सिंधियुनि जी कोशिशि आहे त ट्विटर ते नंबर 1 ट्रेंडिंग में हुजे ट्रिब्यूट टू साईं जी एम सैयद हैशटैग ट्रिब्यूट टू साईं जी एम सैयद इहो बि तव्हां शेयर कयो जेतिरो थी सघे ट्विटर ते साईं जी एम सैयद जा जेके कोट्स आहिनि उहे तव्हां उते शेयर करे सघो था उन्हनि जूं ॻाल्हियूं उन्हनि जी ज़िंदगी जे हवाले सां सिंध जे लाइ उन्हनि जी जेका जाखोड़ आहे उहा उन जे हवाले सां तव्हां शेयर करे सघो था ऐं मूं पोर्ट्रेट उन्हनि जो ठाहियो आहे ही नंढड़ी हिकिड़ी कोशिशि आहे साईं जी एम सैयद जे लाइ ट्रिब्यूट ऐं नंढड़ो मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभु कीअं आहियो ठीकु आहियो मूंखे सभु कमेंट्स में ॿुधाइजो ऐं इहो बि त अॼु रमज़ान आहे रमज़ान जी पहिरियों रोज़ो आहे त आई होप त तव्हां सभई पंहिंजे पंहिंजे घरनि में आइसोलेशन में रमज़ान शरीफ़ जेका आहे उन सभई शयूं कंदा पर पंहिंजे घरनि में कंदा ऐं स्पेशली असां सभिनि जी इहा कोशिशि आहे त असां बि घरनि में रहूं पंहिंजे जेतिरो थी सघे पंहिंजे घरनि में रहो ऐं जेतिरो थी सघे पंहिंजी केयर कयो पंहिंजो ख़्यालु रखो ऐं मुंहिंजो नंढी ट्रिब्यूट आहे अगरि तव्हांखे पसंदि अचे तव्हां शेयर करे सघो था ऐं यूट्यूब ते इंशाल्लाह हिन जो पूरो डेमो जेको आहे अगेन आउं उते बि अपलोड कंदसि त उतां तव्हां शेयर करे सघो था तव्हांजे कमेंट्स आउं पढ़ां थी थैंक यू सो मच थैंक यू फॉर द लव अल्लाह हाफ़िज़